ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 23/7/2024 और मेरा बाप दादा चवंदा मीठी मीठे ॿार दुख हरदा सुख करदा हिकु बाप आहे। उहो ई तव्हांजा सभु दुख दूर कंदा आहिनि। मनुष्य कंहिंजा दुख दूर न करे सघंदा आहिनि। प्रश्न आहे, विश्व में अशांति जो कारण छा आहे? शांति कीअं स्थापना थींदी आहे? उत्तर आहे, विश्व में अशांति जो कारण आहे अनेक धर्म। कलयुग अंत में जॾहिं अनेकता आहे तॾहिं अशांति आहे। बाप अची करे हिकु सत धर्म जी स्थापना कंदा आहिनि, हुते शांति थी वेंदी आहे। तव्हां सम्झी सघंदा आहियो इन लक्ष्मी नारायण जे राज्य में शांति हुई। पवित्र धर्म, पवित्र कर्म हुयो। कल्याणकारी बाप वरी खां उहा दुनिया ठाहिनि था न, हुन में अशांति जो नाम न रहंदो। ओम शांति। रूहानी बाप वे रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। रूहानी बाप खे रूहानी बाप वही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। रूहानी बाप खे ई ज्ञान सागर चइबो आहे न। इहे त ॿारनि खे सम्झायो आहे। बॉम्बे में सोशल वर्कर आहिनि, उन्हनि जी मीटिंग थींदी रहंदी आहे। बॉम्बे में ख़ासि जाते मीटिंग कंदा आहिनि। उनजो नाम भारतीय विद्या भवन आहे। हाणे विद्या थींदी आहे ॿ प्रकार जी। हिकु जिस्मानी जो स्कूल कॉलेज में थी वेंदी आहे, जो स्कूल कॉलेज में ॾींदा आहिनि, ऐं हाणे उनखे विद्या भवन चईंदा आहिनि। ज़रूरु हुते कोई ॿी चीज़ हूंदी। हाणे विद्या कंहिंखे चइबो आहे इहे त मनुष्य ॼाणंदा ई न आहिनि। इहे त रूहानी विद्या भवन हुजणो खपे। विद्या ज्ञान खे चइबो आहे। परमपिता परमात्मा ई ज्ञान सागर आहे न। त बाबा चवनि था हाणे विद्या ॿ प्रकार जी हूंदी आहे, जिस्मानी रूहानी। जो स्कूल कॉलेज में ॾींदा आहियूं उहा जिस्मानी विद्या। हाणे हुनखे विद्या भवन चईंदा आहिनि। ज़रूरु हुते कोई ॿी चीज़ आहे। हाणे विद्या कंहिंखे चइबो आहे इहे मनुष्य न ॼाणंदा आहिनि। इहे त रूहानी विद्या भवन आहे न। विद्या चइबो ई आहे, विद्या ज्ञान खे चइबो आहे। परमपिता परमात्मा ई ज्ञान सागर आहे। श्री कृष्ण खे ज्ञान सागर न चईंदासीं। शिव बाबा जी महिमा अलॻि आहे, श्री कृष्ण जी महिमा अलॻि आहे। भारतवासी मुंझी विया आहिनि। गीता जो भॻवानु श्री कृष्ण खे सम्झी वेठा आहिनि त विद्या भवन आदि खोलंदा रहंदा आहिनि। सम्झंदा कुझु न आहिनि। विद्या आहे ई गीता जो ज्ञान। उहो ज्ञान त हिकु ई बाप में आहे न, जंहिंखे ज्ञान सागर चइबो आहे। जेके मनुष्य मात्र ॼाणंदा ई न आहिनि। भारतवासियुनि जो धर्म शास्त्र त वास्तव में हिकु ई आहे, सर्वशास्त्र में शिरोमणि गीता। हाणे भॻवानु कंहिंखे चइबो आहे उहो बि हिन समय भारतवासी सम्झंदा न आहिनि। या त श्री कृष्ण खे चई ॾींदा आहिनि, या राम खे, या पंहिंजे खे परमात्मा चई ॾींदा आहिनि। हाणे त समय बि तमो प्रधान आहे, रावण राज्य। ॾिसो दुनिया में माण्हू, पहिरियों त माण्हू गीता ई पढ़ंदा हुया न। अॼुकल्ह माण्हू ॿियूं किताबें पढ़णु लॻी विया हुआ। दुनिया खे नई नई चीजूं ठाहे करे ॾियण जे लाइ माण्हू जो जंहिं गीता ज्ञान सां सुख शांति जी स्थापना थी। मतिलबु हिन दुनिया में अॼु सुख शांति छो न आहे? छो जी जो असांखे अहिड़ा माण्हुनि ठाता बि आहिनि शास्त्र आदि, उन्हनि खे मनुष्य जा ठहियल आहिनि त दुख शांति थींदो ई सही। लेकिन हाणे बाबा असांखे सची गीता ज्ञान ॿुधाए थो, जंहिंसां असांजे जीवन में सुख शांति ईंदी। ऐं दुनिया वारा माण्हू स्कूलनि में जेकी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि उन सां नई नई चीजूं ठाहे सघंदा आहिनि, लेकिन जीवन में सुख शांति नथी अचे। त हाणे इहे आहे ई तमो प्रधान रावण राज्य। तव्हां ॿार हाणे कंहिंखे सम्झाईंदा आहियो त चओ शिव भॻवानु अचे। पहिरियों त इहे सम्झे कि ज्ञान सागर हिकु परमपिता परमात्मा आहे जंहिंजो नाम शिव आहे।
शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि, परंतु कंहिंखे बि सम्झ में न ईंदो आहे। ज़रूरु शिव आयो हूंदो तॾहिं त रात्रि मल्हाईंदा आहिनि न। शिव कहिड़ा इहे बि न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि भॻवानु त सभिनि जो हिकु ई आहे। सभी आत्मायूं भाव आहिनि। आत्माउनि जो बाप हिकु परमपिता परमात्मा, हुनखे ई ज्ञान सागर चइबो आहे न। देवताउनि में ज्ञान न हूंदो आहे। कहिड़ो ज्ञान न हूंदो आहे? रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान कोई मनुष्य मात्र में न आहे। चईंदा बि आहिनि प्राचीन ऋषि मुनि न ॼाणंदा हुया। प्राचीन जो बि अर्थ न ॼाणंदा आहिनि। सत्य त्रेता थी वियो प्राचीन, सत्य खां नई दुनिया। हुते त ऋषि मुनि हुया ई न। बाबा चईंदा आहिनि हुते त ऋषि मुनि हुया ई न। किथे? सतयुग में। सतयुग खे प्राचीन चईंदा आहिनि। सतयुग त नई दुनिया आहे। हुते त इहे सभु हुया ई न। इहे ऋषि मुनि आदि सभु पोइ आया। उहो बि हिन ज्ञान खे न ॼाणंदा आहिनि। नेति नेति चई ॾींदा आहिनि। उहो ॼाणंदा न आहिनि त भारतवासियुनि खे हाणे उहे ई ॼाणंदा न आहिनि त भारतवासी जो हाणे तमोगुणी थी विया आहिनि। उहो कीअं ॼाणंदा? है न। हिन समय साइंस जो घमंड बि केतिरो आहे। छो जो इहे ऋषि मुनि आदि त हाणे आया आहिनि न। सतयुग खां थोरी आया हुआ। असां त सतयुग जी आत्मा आहियूं त असांजी बुद्धि त तमो प्रधान थी वई हूंदी न। त उहे ई सतोगुणी बुद्धि वारा ई न ॼाणंदा आहिनि। हुन समय त हुया, हाणे त सभु तमो प्रधान थी विया आहिनि। पर हुन समय त उहे नेति नेति चईंदा हुया न। उहे ई न ॼाणंदा आहिनि त असां कीअं ॼाणूं। हिन समय साइंस घमंड बि केतिरो आहे न। साइंस वारा सम्झंदा आहिनि भारत खे स्वर्ग ठाहे ॾींदासीं। इनखे माया जो पॉम्प चइबो आहे। कॉल ऑफ पॉम्प जो हिकु नाटक बि आहे। फॉल ऑफ पॉम्प जो हिकु नाटक बि आहे। चईंदा बि आहिनि कि हिन समय भारत जो पतन आहे। सतयुग में उत्थान, हाणे पतन आहे। ये कोई स्वर्ग थोड़ी आहे। ये त माया जो पाम्प आहे। हिनखे ख़तमु थियणो ई आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि विमान आहे, वॾा वॾा महल आहिनि, बिजलियूं आहिनि, इहे ई स्वर्ग आहे। दुनिया वारा मनुष्य त इहे ई सम्झंदा आहिनि कि इहे ई स्वर्ग आहे। कोई मरंदो आहे त बि चईंदा आहिनि स्वर्गवासी आहे। इन सां बि सम्झंदा न आहिनि कि कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि स्वर्गवासी थी वियो। इन सां बि सम्झंदा न आहिनि कि स्वर्ग वियो त ज़रूरु स्वर्ग कोई ॿियो जॻह आहे। इहे त रावण जो पॉम्प आहे न। मतिलबु इहे कलयुग रावण जी दुनिया आहे। असां नर्क में वेठा आहियूं। जेका माण्हू चईंदा आहिनि न असां त स्वर्ग में आहियूं, त उन्हनि खां पुछो, तव्हां चओ इहे स्वर्गवासी थियो, मतिलबु तव्हां नर्क में आहियो न। इहे त रावण जो पॉम्प आहे। बेहद जो बाप स्वर्ग जी स्थापना करनि था। हिन समय चटापटी माया ऐं ईश्वर जी आहे। आसुरी दुनिया ऐं ईश्वरीय दुनिया जी आहे। इहा बि भारतवासी खे सम्झाइण। हिन समय चटापटी माया ऐं ईश्वर जी आहे। आसुरी दुनिया ऐं ईश्वरीय दुनिया जी इहा आहे भारतवासियुनि। इहे बि भारतवासियुनि खे सम्झाइणो पए। दुख त अर्जुन ॾाढो अचिणो आहे। अथाह दुख ईंदो। स्वर्ग त थींदो ई आहे सतयुग में। कलयुग में त न करे सघे न। स्वर्ग त हूंदो ई आहे सतयुग में, कलयुग में त थी न सघे। इहे बि कंहिंखे पतो न आहे पुरुषोत्तम संगम युग कंहिंखे चइबो आहे। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। ज्ञान आहे ॾींहुं, भक्ति आहे राति। अंधेरे में धक्का खाईंदा रहंदा आहिनि। भॻवान सां मिलण जे लाइ केतिरा वेद शास्त्र आदि पढ़ंदा रहंदा आहिनि। ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति, ॾींहुं ऐं राति सचे मुख वंशावली ब्रह्मण तव्हां आहियो न। सचा मुख वंशावली ब्रह्मण त असां आहियूं, है न। उहो त कलयुगी कुख वंशावली ब्रह्मण आहिनि। तव्हां आहियो पुरुषोत्तम संगम युगी ब्रह्मण। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदो आहे। इहे ॻाल्हियूं जॾहिं सम्झे तॾहिं बुद्धि में अचे कि इहे छा था करनि। सचे मुख वंशावली ब्रह्मण त असां आहियूं।
वो त कलयुगी कुख वंशावली ब्राह्मण आहिनि, तव्हां आहियो पुरुषोत्तम संगम युगी ब्राह्मण। ये ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदो आहे। ये ॻाल्हियूं जॾहिं सम्झे तॾहिं बुद्धि में अचे कि असां छा था करूं, है न। ये ॻाल्हियूं जॾहिं माण्हू खे सम्झ में अचे तॾहिं सम्झे कि असां छा था करूं। भारत सतो प्रधान हुयो, जंहिंखे स्वर्ग चइबो आहे, त ज़रूरु इहे नर्क आहे, तॾहिं त नर्क सां स्वर्ग में वेंदा आहिनि न। हुते शांती बि आहे त सुख बि आहे। लक्ष्मी नारायण जो राज्य आहे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो मनुष्य जी वृत्ति कीअं कम थी सघंदी आहे, अशांति कीअं कम थी सघंदी आहे। अशांति आहे पुराणी दुनिया कलयुग में, नई दुनिया में त शांति ही हूंदी। नई दुनिया में त शांति ही हूंदी। भाव अचनि था, अशांति आहे हिन पुराणी दुनिया में। स्वर्ग में आहे शांति, उनखे आदि सनातन देवी देवता धर्म चइबो आहे न। हिंदू धर्म त हाणे आहे, इनखे आदि हिंदू धर्म त हाणे जो आहे, इनखे आदि सनातन धर्म न चईंदासीं। हीअ त हिंदुस्तान जे नाम ते हिंदू चई छॾियो अथनि। आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, हुते कंप्लीट पवित्रता, सुख शांति, हेल्थ वेल्थ आदि सभु हुयो। हाणे पुकारंदा आहिनि असां पतित थी विया आहियूं, हे पतित पावन अचो। हाणे प्रश्न आहे कि पतित पावन केरु आहे। श्री कृष्ण खे त न चईंदासीं न। पतित पावन निराकार परम पिता परमात्मा ई ज्ञान जो सागर आहे न। उहो ई अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। ज्ञान खे पढ़ाई चइबो आहे। सॼो मदार गीता ते आहे। भाव चवनि था सॼो मदार गीता ते आहे। पतित पावन परम पिता परमात्मा ई ज्ञान जो सागर आहे। उहो ई अची करे असांखे गीता ज्ञान ॾींदा आहिनि। ज्ञान खे पढ़ाई चइबो, सॼो मदार गीता ते आहे। हाणे तव्हां प्रदर्शनी म्यूज़ियम आदि ठाहींदा आहियो, लेकिन अञा ताईं बीके जो अर्थ न सम्झंदा आहिनि। इहे कोई नयो धर्म आहे, ॿुधंदा आहिनि, सम्झंदा कुझु न आहिनि। तव्हां बाप चयो अथई बिल्कुलु ई तमो प्रधान पत्थर बुद्धि आहे। इन समय साइंस घमंडी बि ॾाढा ठही विया आहिनि। साइंस सां पंहिंजो ई विनाश कंदा आहिनि, त पत्थर बुद्धि थिया न। पारस बुद्धि थोरी चईंदासीं। बॉम्ब्स आदि ठाहींदा आहिनि पंहिंजे ई विनाश जे लाइ। ईअं न शंकर कोई विनाश कंदो आहे न। इन्हनि खे पंहिंजे विनाश जे लाइ सभु ठाहियो आहे दुनिया वारनि। परंतु तमो प्रधान पत्थर बुद्धि सम्झंदा ई न आहिनि कि असां इहे बॉम्ब्स आदि त पंहिंजे ई विनाश जे लाइ ठाहिया आहिनि न। जो कुझु ठाहींदा आहिनि न पुराणी दुनिया जे विनाश जे लाइ। विनाश थिए तॾहिं त पोइ नई दुनिया में जी जय जयकार थिए न। उहो त सम्झंदा आहिनि स्त्रियनि जो दुख कीअं दूरि करूं। परंतु मनुष्य थोरी कंहिंजो दुख दूरि करे सघंदो आहे। दुख हरता सुख करता त हिकु बाप आहे। देवताउनि खे बि न चईंदासीं। शिव श्री कृष्ण बि देवता थी वियो न, भॻवान न चईंदासीं। इहे बि सम्झंदा न आहिनि। जो सम्झंदा आहिनि उहे ब्राह्मण ठही ॿियनि खे सम्झाईंदा आहिनि। जो राजपद जे अथवा आदि सनातन देवी देवता धर्म जे उहे निकिरी ईंदा आहिनि। जो राजपद जे अथवा देवी देवता धर्म जा आहिनि उहे निकिरी ईंदा आहिनि। लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक कीअं ठहिया, छा कर्म कयो जो विश्व जा मालिक ठहिया। हिन समय कलयुग अंत में त अनेक धर्म आहिनि त अशांति आहे। नई दुनिया में थोड़ी अशांति हूंदी, छोजी हुते त हिकु ई धर्म हूंदो। हाणे संगम युग आहे। बाक़ी बाप अची करे राजयुग सिखलाईंदा आहिनि। बाप ई करम अकरम विकरम जी नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। आत्मा शरीर वठी करे कर्म करणु ईंदी आहे। सतयुग में त कर्म कंदे उहो अकरम आहे, हुते विकरम थींदो न आहे।
दुख थींदो न आहे। करम अकरम विक्रम जी गति बाप ई अची करे असांखे हाणे अंत में अची करे ॿुधाईंदा आहिनि। मां हिननि जी ॾाढे जन्मनि जे अंत में बि अंत में ईंदो आहे। हिन रथ में प्रवेश कंदो आहे। अल्पकाल अकाल मूर्त आत्मा हिन रथ ते वेठी आहे। ये रथ आहे न, अकाल मूर्त आत्मा जो ये रथ आहे। सिर्फ़ु हिकु अमृतसर में न आहे, सभी मनुष्यनि जो अकाल तख्त आहे। सभी मनुष्यनि जो अकाल तख्त आहे। आत्मा अकाल मूर्त आहे न, ये शरीर बोलतो चालतो आहे। अकाल आत्मा जो ये चैतन्य तख्त आहे। अकाल मूर्त सभी आहिनि, बाक़ी शरीर खे काल खाई वेंदो आहे। बाक़ी शरीर खे काल खाई वेंदो आहे। अकाल मूर्त सभी आहिनि। हर हिकु आत्मा जे मस्तक में बाबा चईंदा आहिनि अकाल मूर्त आत्मा ये रथ आहे। अकाल मूर्त आत्मा जो ये रथ आहे। सिर्फ़ु हिकु अमृतसर में न आहे, सभी मनुष्यनि जो अकाल तख्त आहे। आत्मा अकाल मूर्त आहे न, हिन ये शरीर बोलंदो ॻाल्हाईंदो आहे, हलंदो आहे। अकाल आत्मा जो ये चैतन्य तख्त आहे। अकाल मूर्त सभी आहिनि, बाक़ी शरीर खे काल खाई वेंदो। अकाल मूर्त सभी आहिनि, बाक़ी शरीर खे काल खाई वेंदो आहे। अकाल आत्मा जो ये चैतन्य तख्त आहे न, अकाल मूर्त सभी आहिनि। सत्युग में तख्त त खलास करे ॾींदे न। आत्मा अकाल आहे, तख्त त खलास थी वेंदो आहे। सत्युग में तख्त कोई ॾाढा थोरी हूंदा। हिन समय करोड़ आत्माउनि जा तख्त आहिनि। अकाल आत्मा खे चइबो आहे। आत्मा ई तमो प्रधान सां सतो प्रधान ठहींदी आहे। मां त एव सतो प्रधान पवित्र आहियां। बस चईंदा आहिनि प्राचीन भारत जो योग आहे, परंतु उहो बि सम्झंदा न आहिनि कि श्री कृष्ण सिखाई गीता खे ई खंडन करे छॾियो अथनि। जीवन कहानी में नाम बदिली करे वरितो अथनि। बाप जे बदिले ॿार जो नाम विझी छॾियो अथनि। शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि, परंतु उहो कीअं ईंदा आहिनि इहे त कोई ॼाणंदो ई न आहे। शिव आहे ई परमात्मा, उन्हनि जी महिमा बिल्कुलु अलॻि आहे। आत्माउनि जी महिमा अलॻि आहे। ॿारनि खे पतो आहे राधे कृष्ण ई लक्ष्मी नारायण आहिनि। लक्ष्मी नारायण जा ॿ रूप खे विष्णु चइबो आहे। फ़र्क़ु त आहे न। लक्ष्मी नारायण जे ॿिए रूप खे विष्णु चइबो आहे, मतिलबु विष्णु ऐं लक्ष्मी नारायण ॿई हिकु ई आहिनि, फ़र्क़ु न आहे। बाक़ी 4 भुजा वारा 8 भुजा वारा कोई मनुष्य हूंदा न आहिनि। विष्णु आदि खे देवेन आदि जी केतिरी भुजायूं ॾिनी अथनि। सम्झाइण में समय लॻंदो आहे न। बाप चईंदा आहिनि मां ग़रीब निवाज आहियां, मां ईंदो तॾहिं आहे जॾहिं भारत ग़रीब ठही वेंदो आहे। राहु जो ग्रहण भारत ते वेही रहंदो आहे। बृहस्पति जी दशा हुई, हाणे राहु जो ग्रहण भारत में त छा सॼे वर्ल्ड ते आहे। हिन करे बाप वरी भारत में ईंदा आहिनि, अची करे नई दुनिया स्थापना कंदा आहिनि, जेके स्वर्ग चइबो आहे। भॻवान वाच्य जॾहिं मां बाबा चवनि था भॻवान वाच्य मां तव्हांखे राजाउनि जो राजा डबल सितार स्वर्ग जो मालिक ठाहींदो। बाबा चईंदा आहिनि कि हाणे मां हिन भारत खे वरी का स्वर्ग ठाहिण आयो आहियां। बाप ईंदा आहिनि हिन ई भारत में वरी का स्वर्ग नई दुनिया ठाहिण। मां तव्हांखे राजाउनि जो राजा डबल सितार स्वर्ग जो मालिक ठाहींदो। 5000 वर्ष थिया आहिनि, जबकि आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। हाणे उहो आहे न, तमो प्रधान थी विया आहिनि। बाप ख़ुदि ई पंहिंजो अर्थात रचयिता ऐं रचना जो परिचय ॾींदा आहिनि। तव्हां वटि प्रदर्शनी म्यूज़ियम में एतिरा ईंदा आहिनि, सम्झंदा थोरी आहिनि कुझु।
कोई वीलो समझी करे कोर्स कंदो। रचयिता और रचना खे ॼाणंदा आहिनि। कोई वीलो रचता आहे बेहद जो बाप ऐं असां उन्हनि जी रचना, उन्हनि सां असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे। इहे नॉलेज बाप ई ॾींदा आहिनि, है न, इहे नॉलेज बाप ई ॾींदा आहिनि। पोइ राजा ई मिली वेंदी आहे त नॉलेज जी दरकार न आहे, सदगति थी वेंदी आहे। नई दुनिया स्वर्ग खे दुर्गति चइबो आहे न, पुराणी दुनिया नर्क खे बाबा चवनि था नई दुनिया स्वर्ग खे दुर्गति चइबो आहे, पुराणी दुनिया नर्क खे सदगति चइबो आहे। नई दुनिया स्वर्ग खे दुर्गति चइबो आहे, पुराणी दुनिया नर्क खे। बाप सम्झाईंदा त ॾाढी सुठी तरह सां आहे, ॿारनि खे बि ईअं सम्झाइणो आहे, लक्ष्मी नारायण जो चित्र ॾेखारिणो आहे। ये विश्व में शांति स्थापना थिए थी न। आदि सनातन देवी देवता धर्म जो फाउंडेशन आहे न, जो बाप स्थापना कई। देवताउनि जो पवित्र धर्म, पवित्र कर्म। हाणे इहा विशेष वर्ल्ड आहे। नई दुनिया खे चइबो आहे वॉइसलेस वर्ल्ड, शिवालय। हाणे सम्झाइणो पए त वीचारनि जो कुझु कल्याण थिए। बाप खे ई कल्याणकारी चइबो आहे न। उहे ईंदा ई आहिनि पुरुषोत्तम संगम युग ते। कल्याणकारी युग में कल्याणकारी बाप अची करे सभिनि जो कल्याण कंदा। पुराणी दुनिया खे बदिली नई दुनिया स्थापना करे ॾींदा आहिनि। ज्ञान सां सदगति थींदी आहे। इन ते रोज़ टाइम वठी करे सम्झाए सघंदा आहियूं कि कीअं ज्ञान सां सदगति थींदी आहे। बाबा चवनि था चओ रचयिता और रचना जे आदि मध्य अंत खे असां ॼाणंदा आहियूं। ये गीता जो एपिसोड हले थो, जंहिंमें भॻवानु अची करे राजयोग सेखारींदा आहिनि, डबल सितार ठाहींदा आहिनि। ये लक्ष्मी नारायण बि राजयोग सां इहे ठहिया न, ये लक्ष्मी नारायण बि राजयोग सां इहे ठहिया। के ठहिया है न, ये लक्ष्मी नारायण ही राजयोग सां ठहिया आहिनि। इन पुरुषोत्तम संगम युग ते बाप सां राजयोग सिखंदा आहिनि। बाबा हर ॻाल्हि केतिरी सहज सम्झाईंदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार राजयोग जी पढ़ाई सोर्स ऑफ इनकम आहे। छो जो हिन सां असां राजनि जो बि राजा ठाहींदा आहियूं। ये रूहानी पढ़ाई रोज़ पढ़णी ऐं पढ़ाइणी आहे। ॿियो आहे सदा नशो रहे। असां ब्राह्मण सच्चा मुख वंशावली आहियूं। असां कलयुगी राति सां निकिरी ॾींहं तरफ़ वञूं था। इहा आहे कल्याणकारी पुरुषोत्तम युग। हिन में पंहिंजो सर्व जो कल्याण करणो। सदा नशो रहे। असां ब्राह्मण सच्चा मुख वंशावली आहियूं। असां कलयुगी राति खां निकिरी ॾींहं में आया आहियूं। कल्याणकारी पुरुषोत्तम युग इन में बाबा चवनि था इहा आहे कल्याणकारी पुरुषोत्तम युग। हिन में पंहिंजो सर्व जो कल्याण करणो। वरदान हर श्रेष्ठ संकल्प के कर्म में लाइण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। मास्टर सर्वशक्तिवान माना संकल्प ऐं कर्म समान। अगरि संकल्प ॾाढो श्रेष्ठ आहे, कर्म संकल्प प्रमाण न आहे त मास्टर सर्वशक्तिवान न चईंदासीं। त चेक करो श्रेष्ठ संकल्प कंदा आहियो उहो कर्म ताईं ईंदो आहे या न ईंदो आहे। मास्टर सर्वशक्तिवान जी निशानी आहे जो शक्ति जे समय आवश्यक आहे उहो शक्ति के कार्य में
स्थूल और सूक्ष्म सभु शक्तियूं आहिनि, है न। एतिरो सभु शक्तियूं एतिरो कंट्रोल में हुजनि जो जंहिं समय जंहिं शक्ति जी आवश्यकता आहे उन समय ई उनखे लॻाए सघूं। बाबा चवनि था मास्टर सर्वशक्तिवान जी निशानी छा आहे कि जो शक्ति जंहिं समय आवश्यक हुजे उहा शक्ति खे कार्य में लॻाए सघे। स्थूल और सूक्ष्म सभु शक्तियूं एतिरियूं कंट्रोल में हुजनि जो जंहिं समय जंहिं शक्ति जी आवश्यकता आहे उनखे कार्य में लॻाए सघूं। ये मास्टर सर्वशक्तिवान जी निशानी आहे। स्लोगन आहे ज्ञानी तू आत्मा ॿारनि में क्रोध आहे त हिन सां बाप जी नाम जी ग्लानी थी वेंदी। ग्लानी तू आत्मा सां अगरि बाबा चवनि था अगरि उन्हनि खे ज्ञानी तू आत्मा ॿारनि में अगरि क्रोध हूंदो, क्रोध में अगरि छोजी क्रोध त सभिनि जे साम्हूं कंदा आहिनि त माण्हू छा चईंदा कि ॾिसो इहे चवनि था ओम शांति ऐं ख़ुदि हिते क्रोध था करनि त बाप जे नाम जी ग्लानी थी वई न। इन करे असांखे कॾहिं बि क्रोध न करणो खपे। छा ओम शांति बाबा खे यादि करो।